बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां ॾिसी रहिया के आर न्यूज़। आऊं मोहम्मद सालिह कोरी। हिन वक़्तु रिपोर्ट रिपोर्ट करे रहियो आहे मीर प्रकाश खां ज़ोएब अली कोरी। नवाब अली मोहम्मद में ज़रदारी बिरादरी पारां भंड बिरादरी ते कयल हमले में 5 ॼणे शहीद थियण बाद नेशनल हाईवे ते 25 कलाकनि लॻल रहण जे बावजूद बि कातिल गिरफ़्तार न थिया। मज़लूमनि खे इंसाफ़ न मिलियो। उन हवाले सां सिंध एक्शन कमेटी जे एहतजाज जी काल पूरी सिंध खे ॾिनी। उन हवाले सां अॼु मीर पुखास में सिंध एक्शन कमेटी अॻुवाणनि जंहिंमें MASTP अवामी क़ौमी तहरीक जिस्म ऐं ॿियूं केतिरियूं सियासी समाजी शख़्सियत शामिल हुयूं, जिन मीर पुखास जी प्रेस क्लब ते एहतजाज कंदे छिती नारेज़बाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध जे अंदरि ज़रदारी ऐं जेको यज़ीदी दौर खे बहाल कयो आहे ऐं हीअ पोज़ीशन इहा आहे। 25 कलाकनि खां लाश रखी धरणो लॻो पियो आहे, पर इंतिज़ामिया जे कन ते जूं बि कोन थी सुरे। हिन चयो त इंतिज़ामिया जेका बि आहे सा हिननि जी रखवाली थियल आहे ऐं कातिलनि खे बचाइण जे लाइ सरगर्म आहे। हिननि मुतालबो कयो जेकॾहिं अॼु इंसाफ़ न कयो वियो ऐं जवाबदारनि मथां FIR दाख़िल न कयूं त असां सुभाणे पूरी सिंध में हड़ताल फीता रोक हड़ताल जो सॾु ॾींदासीं। इहे हिन वक़्तु आम ख़बरूं।